कोरोना वायरस सबब मरी वेलनि जूं आख़िरी रस्मूं उन्हनि जे मज़हबी तरीक़नि मुताबिक़ मुकमिल कयूं वञनि। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन रिपोर्ट जारी करे छॾी। कोरोना वायरस सबब जेकॾहिं को मरी थो वञे ऐं उन जी तदफ़ीन मज़हबी तरीक़े सां कई वञे ऐं उन ग़लतफ़हमीअ जो ख़ात्मो कयो वञे ऐं अवाम में शऊर बेदार कयो वञे त मरण खां पोइ कंहिं बि मैयत में कोरोना वायरस बाक़ी नथो रहे ऐं न ई पखिड़िजे थो। आलमी इदारे सिहत WHO जूं जारी कयल अहम हिदायतुनि मुताबिक़ कोरोना मर्ज़ जा जरासीम ॿियनि मर्ज़नि वांगुरु मुर्दे जे जिस्म में नथा रहनि। मैयत मञा कंहिं बि क़िस्म जे जरासीमनि जे पखिड़िजण जो को बि ख़तरो नाहे। कोरोना वायरस इंसान जे फिफड़नि में रहे थो ऐं साह बंदि थी वञण खां पोइ उहो जरासीम बि मरी थो वञे। हाणे ताईं कोरोना सबब मरी वेलनि जे लाश ते को बि कोरोना वायरस नाहे ॾिठो वियो। अलबत्ता कोरोना वायरस सबब मरी वेलनि जो पोस्टमार्टम करण वक़्तु डॉक्टरनि खे एहतियात करणु घुर्जे। मैयत खे गुस्ल ॾियण वक़्तु एहतियात करणु ज़रूरी आहे। जंहिं तरह सां हथ धोअण सां कोरोना वायरस असर अंदाज़ नथो थिए, अहिड़ी तरह लाश खे सुठी तरह गुस्ल ॾियारण सां बि को ख़तरो नाहे, पर पाणी ज़मीन में वहाए छॾिजे। बस अवाम खे इहा ग़लतफ़हमी दूर करणु घुर्जे त कोरोना वायरस सबब मरी वेलनि जा लाश बि जरासीम ज़िदा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खां परे रहणु घुर्जे। इंसानी लाशनि जो एहतराम कयो ऐं समाजी ऐं मज़हबी इज़त ऐं एहतराम सां उन्हनि जूं आख़िरी रस्मूं अदा कयो।